ही कम अमीर है हिन लाइ त मां अकेलो ई खोड़ हुयुसि। तू न समझी सकंदे न समझी सकंदे 2 मिंट ते भी हनु तू हाणे जल्दी कोठ निकरण जी कर मां हेॾां थो वञा। तू भली वञे ॾे मूंखे पाण पुलिस खां खौफ़ थो थिए। केर केर हुआ? साहब मीर ऐं खानू। तव्हांखे पक आहे त मीर हुयो? छो साहब असांजे ई ॻोठ जो आहे, असां मीर खे न सुञाणे सघंदासीं छा? भला हाणे किथे मिलंदो? साहब जो हाज़िरी अथसि पर इहा ख़बर न आहे त हींअर किथे हूंदो। इहो कोरट में हूंदो। इहो ॿुधा त कपिड़ा कहिड़े रंग जा हुयसि? साहब कारे रंग जी ख़मीस, कारे रंग जी सलवार। जय साहब मां मिसकीन माण्हू आहियां। हू रेस जे चवण ते लॻी करे मूं मथां हर रोज़ कूड़ा केस कंदा रहनि था ऐं हर रोज़ मूं मिसकीन खे परेशान कंदा था रहनि। मीर खान तो मथां फरियाद थियो आहे, तोखे मूं सां गॾु थाणे ते वञिणो पवंदो। छाजी फरियाद? कंहिं कई आहे फरियाद? इहा तॾहिं थाणे ते ख़बर पवंदी। तव्हां हिनखे गिरफ़्तार करे नथा सघो जेसीं ताईं गिरफ़्तारी जा वारंट न खणी ईंदव। चइबो त हाणे मीर खान बि कानूनी पॉइंटूं सिखी वियो आहे। दाऊद तो जहिड़ा महिरबान हूंदा न मीर घणो कुझु सिखी सघे थो। घबरायो न, तव्हांखे अञा मां घणो कुझु सेखारे छॾींदुसि छो त मां कानून जो हिकु मस्त हाथी आहियां जंहिंसां तव्हां टकरायो आहे। मस्त हाथी? मस्त हाथी हुजे या मस्त उठ उन जो नक में नथ विझण मीर चङी तरह ॼाणींदो आहे। दाऊद इन्हीअ करे चवां थो त मीर खां जेतिरो पासीरो रहंदे उन में तुंहिंजो फ़ाइदो अथई। हीअं न थिए जो ॿियनि लाइ ठाहियल मुहार तुंहिंजे नक जी सूंहं भरिजी वञे। ही मुझे पारो पियो हो ॾिसण में कोन थो अचे किथे आहे? अम्मा मूंखे कहिड़ी ख़बर? छोरा बाक़ी मां तोखे हिते छा लाइ विहारे वेंदी आहियां? अम्मा मां घर जो वाई वेंदो आहियां, पारे जो न। छोरा पारो घर में रखियलो, पिणे जे मथे ते कोन रखियो हुम जो पाणे ॿाहिरि हलियो वियो। अम्मा मूंखे पारे जी नाहे ख़बर। नाहे ख़बर अथी आया जी। छाते कोन लातो अथव? हिन छोरे सां आहियां, निभागो न को स्कूल वञे न को छा, घर में समाला विहारे थी वञास। उहो बि अरकान हिन में कोन्हे, सॼो ॾितो जीअं टंगू थो हणे। हाणे छोरा मां जो चवण बि नथो करे, सॼो ॾींहुं ते बिलो वारा गिलो हली रुगो था या हाणे चओ ॿुध चाहे को जल्दी ठाहे वठ, मथे में सूर मूंखे ॾाढो थियो आहे। मथे जो सूर जॾहिं बि ॿाहिरां ईंदो न को बहानो ठाहियो ईंदो। ॿाहिरि ॾियां सॼो ॾींहुं बसि तव्हांजी ख़िदमत कयां, पहिरियां हुन रन खे ॿुध त सही वञी काॾे थी वञी मरण। छो इन मुंहिंजे ख़ैरा खे न ॾिसां जेका मुंहिंजो पारो चोराए वई आहे। अॼु तव्हां टंगियूं भॼंदीसांसि, ॾिसां त कीअं थी नथी। वो रन ख़ुदा जो वास्तो ते न वञीसि, न वञी खखर में खड़ो हण मूंखे भला घर मां निकिरण ॾे, पोइ जेको बणाई सो निकर। अब्बा अम्मा वई खखर में खड़ो न पर वॾा वॾा भींडण। मां बि वञां थो। वञ रे छोरा, आऊं त आऊंसि माने मूंखां 2 कदम अॻिते हुई, पर लॻे थो त पुट तूं असां ॿिन्ही खां 4 कदम अॻिते हूंदे। हाणे ॿई वियो हलिया, हाणे अॼु झांसी रन अचे या वयल कंदी मुंहिंजे लाइ, पोइ आऊं बि पुट वञांव थो घर छॾियो। हा
मुआ बेहड़ तडे कौन पे बैठो ना सुरी वे क्यों मां इसले मत दिस हां सजो पर मुझे सौ से दो हां पछाड़ी में मुझे पारो चोरी करे आई आई बुढ़ी न की मरी तू अरे माई तो सा खैर ता है खैरा जैसे रे खैर हो जाए छो छिटी थी कड़े छिटे को ते खाधो थी जो एडो बाबूरी आइया पारो 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 छाजो पारो हां काजो पारो काथिया पारो माई यो बात हणी बेन के जा रे होंदी आ तो खटी जा बीजा कान थी ही दिस ही मुझे पारो कोने मु सुना तो मुझे पारो आ भले तो जो नालो लिखल थसे अरे उन्हें नी जो घिटिया में आयो यो थावन वारो हां ठेकरी जो आयो तो दिलो मां हुन को इन्हनि सूरन को तो पारो मां चो त वरी जे दिलो वठंदस त चंदी त यो दिलो मुझो चोराए वञा इन करे भला पारो ई वठा त वरी उन्हें पारे ते भी तुंजी बारसी अचे निकती आ त मुझो पारो छो आज कुछ भी थी पवे आ पंहिंजो पारो कोन छडीनस दिसा त मुखे केर थोरो के आ पंहिंजो पारो मुझो छाती करे भई हेना कम छो चाहे पारो खड़ के छो मां जो आई दी रखो पारो तो के छडे नी दस रखो पारो मैं छडी दी सारे हल्लड़ी ओ मां तू मां की करे जेड़िया के दुनिया ते छडी मुके वाले बच्चो ना रायो बर्बाद दे खर छोड़ हाय का मार पौंदे अल्लाह हबिस तो के रब कुछ तो मार पवेगा ये खाती हको छठई मुखे न अरे बात लगे इसने पंजे पे ये पारेला रन ने तरस मार कराई थी तो जरा गोड़ा को खगा मो हां अरे करो ये लगे जो मुके निकलो पड़ो है घर में सब दादो में भी हाय हाय हां अरे दार रुपए जी का ठिकरी वठी के घर में न रखी थई बोलो हाय माके सूर दई वई रना माके सूर दई वई पारो भन कहर पैसा नहीं कर बिना ढीजो मां भी घणा दिस तहाने के थी बरो ॾियां पैसे तुंजो घर न उगमे त मोजो नालो भी खैराना है करे रन मुआरी तो मुके फसाई छडियो बसर हुआ भी छिती भाई छितियों जे गजियो ना होई परू तो फाथाऊ ने रन मदा अल्लाह खैर कर मार पैसे समझे छाती कर तो पारो मुझे सबसे में कर दी मां छडे नी मार पैसे पाटे समझे ला छाती पर जो पान के पारो अब मुझे है नी भनी रखे से माई खैर करे आया जा आऊं खिसका था के हो खैरी हम मार पैसे पाड़े में होती आई खैर थी तो अच्छे से मुझे मत हो तो फाड़े हंसती बाहर लगी इसका वाह हिन समझो छाहे हिन समझो खैर आज का है सा घर में ही रहंदी मां पारो भनी झेड़ो करे हेते अचे पहुंचंदस ओ अच्छी वई पुलिस न हाल मो वे हां चंगो क्यों थी जो हथियार भी रखी के जाती था करे छाती ओ माई तो छो चाहे छो चित्ती थी आई चित्ते कुत्ते खादो तई ना वाह छतो कुतो खाए तो खे हणाए न लठ गाटे वारी लठ दियारी गाटे वारी पिणे जो तो खाना चित्ती छो चित्ती आई तो खबर न के साबी तू गलाई अरे मुआ जई हो रोग पांजर न ते करे हां त परायो खड़ हुई कोन लताड़ई हां शर्म को न थो चई मुड़स थियो आ बॉडी न थो मरे साथे मुजी साल अरे इहो पुछ त छा ना है कंदी रोज रात जो चोर था क्यों पुछ पांजर न खो त ये चोर निकरन का थऊ था मां जो वन्या थी बाकी वरी जे मुझे दर ते आया त टंगू भनी घेटिया में पिटी कंदी सांस माई होश कर होश कि जब मथा इल्जाम लगाए दे जुबान कौन थी सड़ई अरे खैरा जे सिर दे खैर हुजे तू कसम खणी बुधाए त उन्हें रात चोर कह जे घरों निकता ओ माई खैरा खुदा के मन ये इल्जाम कूड़ त न गालाए हां एके बेके जा मथा इल्जाम छोटी मुझे मथा मानू खिलाई तू छोटी छित्ती थी आई वनी नती पजे कर वन्या थी वन्या हां मर्स वते तो बेन जे घरन जा चोर तड़ींदो आई पांचे घर में रन चोर वेहारी वेठी तस शाबस आहे मुर्स खे जो एड़ी रन वेहारी वेठवा करे रन के काबू न थो सके पियो पट को बधी हलियो आ गोठ जी कमदारी करण हाथव ए हुजनव हथियार रोज थी चोर थेव बुडो
मीर 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 केस पे कूड़ो ॼाणाए वियो। अदा मूं चयो त मीर ऐं खानू सिर्फ़ु असां ॿिन्ही सां विड़िया आहिनि ऐं मजू चयो त रजब सां बि। अदा मूंखे कहिड़ी ख़बर त रजब केस लिखाइण खां इनकार कंदो। रजब ग़रीब जो को बि ॾोह कोन्हे। हू भला मीर वारनि जी किथे थो सट सहारे सघे। मीर वार मथां वार कंदो थो वञे। पादर खाई बि असां ख़ामोश था रहूं ऐं तुंहिंजूं नसीहतूं वरी असां मथां। पोइ वारो कयो, खणो बंदूकूं ऐं हणी मारे विझो न ऐं थियो जेल हवाले। कयो घर खे कब्रिस्तान, पोइ मोर ठहंदा। बाबा हाणे जेल त जेल सही, पर असां पंहिंजो प्लान ज़रूर वठंदासीं। पुट जेकॾहिं न तव्हां आचर सां न विड़ो हा त मीर इहो कदम कॾहिं बि न खणे हा। आचर खां पोइ हाणे मीर खे लेटाइणो आहे। पुट मीर सियाणो मल आहे, हू रेस खे बि वठ कोन थो ॾे। तव्हांखे भला वठ कीअं ॾींदो? बाबा तुंहिंजी दुआ खपे, चूड़ूं असांजे हथनि में बि न आहिनि। हाणे मीर खां पलांद ॻाए वॼाए वठंदासीं। पुट जेको बि कयो सोचे सम्झी कयो। अञा छा सोचूं बाबा? मुंहिंजी त इहा सलाह अथव त कुझु करण खां अॻु में वञी रेस सां मिलो। जेकॾहिं रेस तव्हां सां मिली वियो त पोइ कुझु बार तव्हां तां हल्को थी पवंदो। वाड़ी वा मीर खान तुझो डंडो घुमाइण हा सिया। हाँ जुमा सुन अहिड़ी ॻाल्हि आहे छा? अड़ी मास्टर ॻाल्हि ही न करे, मुर्सन जो रिहूं रिहूं रुगो नमूनो नमूनो। मुड़ जुमा मुड़, छो तो अती पादरनि खे कूर कूर कंदो? अरे कूर कूर कबो आहे कुते खे। बाबा कुतो कुतो थींदो आहे, माण्हू माण्हू थींदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, यार मुर्सन खे दाद ॾिबो बा। जुमा भला इहो ठाहको कुटको कंहिंखे आयो? टिनी सां घटि न आहे थी। असुल मीर खान रजब जा त धाणा कढी विथा, पुज़ू भली विछाई छ। हलो त भला रजब सां मिलो, ॾिसोसि त कहिड़ियूं तो ख़बरूं करे। मुड़ो बेली मुड़ो, छो था वतो परावन फटन ते लूण बुरकींदा। अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पुछण ए बुलाए मास्टर हिन खे छॾ, हिया वांद काई में जाओ पाण त हलूं नमूनो था कयूं। उथ उथ त हलूं। हली जबार बाबा अजू ऐं मजूअ जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। वैसे ॾुख कहिड़ी ॻाल्हि जो? मालूम मुड़सनि ते ईंदियूं आहिनि। ॾुख रुगो इन ॻाल्हि जो आहे त असीं पंहिंजो पलांद वठी न आहियूं सघिया। जबार बाबा यो पलांद पुराणा कोन थींदा आहिनि। कमदार रुगो रईस जी पुठ भराई घुर्जे बस। जबार रईस त सॼो सारो तव्हांजो आहे, आई को रईस ला घेर थोड़ी आयो। बाबा हाणे त तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो। मीर ईअं सम्झ त तव्हां सां न पर मूंसां कई आहे। हाणे मीर जो बिलो करणो पवंदो। पोइ तव्हां जॾहिं मुंहिंजी सलाह वठो त इन मीर खे अकेलो कयो। आचर त जेल में आहे कमदार, बाक़ी रहियो नपन। उन खां पहिरीं खानूअ जो सोचो, छो त पुलिस खां नथो अचे। हुनखे पकड़े ठाउकी मार कढी पोइ पुलिस हवाले करे छॾियोसि। कमदार ॻाल्हि लख जी कई अथई। वैसे पोइ जेको हुकुम कयो। जबर खानू रोज़ानो बकरियूं काई असांजी जुए में ईंदो आहे न, जीअं अॻ में हशर कयो हुअसि न, अहिड़ो ई हशर हाणे कयोसि। पुत्र खानू हिकिड़ो बकराड़ माण्हू आहे, ग़रीब ॿिए ॻोठ जो, पर असां खां ज़ोर वठंदो थो वञे। पहिरीं हिनखे पकड़े हिते खणी अचूं, ॾाढी कढोसि कुट, जेको वणे असां बेइज़ती करियोसि, पोइ माठड़ी करे पुलिस हवाले करे छॾियो। न को छॾाइण वारो न को केरु वञण वारो, ॻाल्हि ख़तम। पोइ देरि न कयो, जीअं ई खानू अकेलो हथ अचेव खंबे खणी अचोसि। बाबा हाँ भला थोरो बनी चक्कर ॾेई जा। हाँ तूं वञ। ठीकु आहे बाबा, महिरबानी बाबा।
छेड़े में तव्हांखे बि नुक़सान थी सघियो पे। तूं माठ करे वेही रहो, विच में न ॻाल्हाईंदी कर। न बन जी अदा। खानूअ खे सम्झाए छॾ त कुझु ॾींहुं ख़्याल सां रहे। अदा दुआ खपे तुंहिंजी। ईअं खानू में केरु हथु विझंदो? खानूअ जे मथां पहिरियां ई केस आहिनि। हाणे हुननि खे खानू सां वेहण में मुश्किल पेश कान ईंदी। कुझु सम्झण जी कोशिशि कर। अदा मां त सम्झी वियुसि, पर खानूअ खे केरु सम्झाए? ठीकु आहे, सुभाणे मां ई खानू खे वञी सम्झाए ईंदुसि। तोखां सवाइ हू कंहिंजी ॿुधे बि कोन थो। पुट हुनजो अंधो यकीन आहे तव्हांजे मथां। जेकर न सुभाणे हुनखे कुझु थियो त माण्हू सभु तव्हां न सम्झंदा। बाबा अकेलो त असां बि हुनखे कोन छॾींदासीं, पर आहे खानू खर दिमाग़, कुझु सम्झे ई कोन थो। जे हू खर दिमाग़ आहे त तव्हांजा वरी कहिड़ा दिमाग़ सालिम आहिनि। बाबा अॼु ॾींहं ते असां बि कंहिंसां नाइंसाफ़ी नाहे कई। जॾहिं माण्हू असांजी ॻिची में पवनि था न, पोइ कुझु असां कयूं था। पुट किथे किथे सब्र बि करिणो पवंदो आहे। बाबा केॾो बि खान जो पुटु छो न हुजे, पर मीर कॾहिं बि कंहिंजी नाइंसाफ़ी बर्दाश्त नाहे कंदो। हीउ कंधु हमेशह फ़ख्र सां ऊचो रहियो आहे ऐं मथे ई रहंदो। हिन कंध खे झुकाइण वारा अञा पैदा ई न आहिनि थिया। जेके सोचनि था हिन कंध खे झुकाइण जो, शायदि उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त मीर जो कंधु कटिजी सघे थो, पर झुकी नथो सघे। अड़े घर जो सौदो सामान सॼो ख़त्म थी वियो आहे। कुझु पैसा हथी त ॾेई वञ। हाणे कर खाल तक मोकल त किरिया पैसा वठी अचे। अड़े पहिरीं खे अॻ में ॾितल पैसा कोन ॾींदो। ख़ैरात कोन था घुरूं जो कोन ॾींदो, न ॾे त टंगू भञा ते। अड़े अड़े इन्हनि सुरनि खां त तुंहिंजो खीर कोई खणे ई नथो। मिंथू करे त ॾितल खे खीर खणायो आहे, हाणे उनखे बि पादर हण। खीर था ॾियूंसि, खीर पाणी कोन था ॾियूंसि जो कोन खपंदो। अड़े खीर जा पैसा त अॻे पोइ मिली पवंदा। तो वटि कुझु ॿ टे रुपया आहिनि त ॾेई वञ। मूं वटि पंहिंजी पूरत मस आहे। हाणे खाल तक मोकिलीसि, पैसा मिली वेंदसि। अहिड़ो मथो न चट। तो वटि मुंहिंजे लाइ पैसा हूंदा थोड़ी न। हे फटई कमदार, हे फटई। कल लोगो हिकिड़ो टूट छोरो यो मीर टोप निराल ते रखियूं, सॼी बिरादरीअ खां ॾाढो थी वियो। हा पर ल ये फितन ताईं छॾ यार। हा मीर छा जो ॾाढो आहे? ए असां बिरादरी कमज़ोरी आहे, असां बिरादरी जी जॾहिं असीं सभु हिकु थी वञूं त मीर छा थो करे सघे? अदा बिरादरीअ खे गॾु करणु कंहिंजो कमु आहे? तव्हांजो न। हाणे जे तव्हां सुस्ती कंदो त पोइ ॿुध पल तूं घबराए न। तोखे ॾींहं ॿिनि में टाकोड़ा करे ॾेखारींदो साईं, पोइ त बसि न। कमदार फ़िलहाल त मीर टाकोड़नि मथां टाकोड़ा ॾींदो पियो वञे। नंबर ते हर कंहिंखे साटो ॾींदो थो वञे। बाक़ी हाणे बचियल आहे तूं। दुआ खपे पल तुंहिंजी। हा ई मीर मूं में हथ विझंदो? आख़िरकार आऊं त मिठल कान जो कमदार आहियां, सोचे सम्झे मूं में हथ विझंदी। कमदार जे इहे हाल रहिया न, उहो ॾींहुं बि परे न आहे। अहिड़ो मौक़ो ॾियांसि छो थो जो मूं में हथ विझंदो? हा मौक़ो न ॾिजांसि, बाक़ी जाते बि मिली न त पेरनि ते हथ रखी। भले